अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी इन्फो चैनल से गॾु आहियां अब्दुल क़यूम। सेवण सिंध जो क़दीम शहर आहे। सेवण ते नालो सेवण कीअं पियो, इहा बि हिकु दिलचस्प हक़ीक़त आहे। इहो सभु ॾिसंदासीं हिन वीडियो में। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। सेवण सूबे सिंध जो क़दीम शहर आहे। सिंधी भाइरो सेवण खां सिंध जो को बि शहर पुराणो नथो थी सघे। हीउ शहर सूफ़ी बुज़ुर्ग लाल शाहबाज़ कलंदर जी मज़ार जे करे हिकु ख़ासि शोहरत रखे थो। सेवण शहर तारीख़नि में पटाला जे नाले सां बि नक्शनि में दर्ज थियल आहे। 662 ईस्वी खां 712 ईस्वी ताईं सेवण जो नालो सीस्तान या सेविस्तान बि मिले थो। सेवण नालो दरअसल शीव वहण जो बिगाड़ आहे, जंहिंजो मतिलबु आहे शीव जे पुॼारियुनि जी बस्ती। राजा ॾाहर जे दौर में सेवण ते राजा ॾाहर जे सोट बुछेरा जी हुकूमत हुई। सेवण शहर राजा ॾाहर जो, अरबन जो, मुग़लनि जो, सूमरनि जो ऐं घणनि ई बादशाहनि जो दौर ॾिठो आहे। हिन झूने शहर पंहिंजी हयाती में घणियूं ई जंगियूं बि काटियूं आहिनि। इस्लाम जे अचण खां बाद सेवण जो नालो सीविस्तान मां सेवण थी वियो। हिन वक़्तु सेवण ॼामशोरे ज़िले जो तालको आहे। इन खां अॻु सेवण दादू जो तालको हुयो। हर सिंधी जी ख़्वाहिश हूंदी आहे त लाल शाहबाज़ कलंदर जी मज़ार ज़िंदगी में हिकु चकर ज़रूरु ॾिसिजे। हिन मज़ार ते पंजाब ऐं पूरे पाकिस्तान मां हर साल हज़ारे माण्हू अचनि था। सेवण जो म्यूज़ियम बि तमामु ख़ूबसूरत ऐं हिकु बहितरीनु चीज़ आहे। इहा बि तव्हांखे ज़रूरु घुमणु घुरिजे। उनखां अलावा तव्हां सेवण जो क़िलो बि घुमी सघो था। पाकिस्तान जी वॾे में वॾी ताज़े पाणी जी ढंढ मंछर ढंढ बि घुमी सघो था। शॉपिंग जे हिसाब सां शाही बाज़ार सेवण जी मशहूरु आहे। खाधे जे एतबार सां लजपाल रेस्टोरेंट तमामु मशहूरु आहे। जेकॾहिं तव्हां सां फैमिली गॾु आहे, हिकु सुठे माहौल में रहणु चाहियो था त होटल सेवन डिवाइन तमामु बहितरीनु आहे। जेकॾहिं सस्ता ऐं मुनासिबु रेट में तव्हां होटल ॾिसणु चाहियो था त सेवण जे आसपास तव्हांखे सस्ता ऐं मुनासिबु होटल बि मिली वेंदा। सेवण जी सियासत जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु PS 80 तां सैयद मुराद अली शाह MPA आहिनि ऐं NA 233 तां सरदार सिकंदर अली राहू पोटो MNA आहिनि। सेवण शरीफ़ जी मौसम सियारे में थधी ऐं ऊन्हारे में गरम थिए थी। सेवण खे ज़राइत जे एतबार सां ॾिसिजे त सेवण जो मेन फसल कणिक आहे, लेकिन उनखां अलावा सेवण में खोड़ सारा गाह वग़ैरह थियनि था, जीअं जंतर। दोस्तों, जेकॾहिं तव्हांजो सेवण वञण जो इरादो आहे या घुमणु चाहियो था, तव्हांखे हिकु नंढड़ी सलाह ॾींदा हलूं। मेले जे ॾींहंनि में सेवण तव्हांखे तमामु महांगो पवंदो। हीउ सेवण जो सीज़न हूंदो आहे। हिन सीज़न में होटल वग़ैरह महांगा थी था वञनि। जेकॾहिं सेवण घुमणु वञो था, सियारे जी मौसम में वञो, ऐं जेकॾहिं मेले में वञण बि चाहियो था, तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। तमामु रौनकूं हूंदियूं आहिनि शहर में। दोस्तों, वीडियो खे लाइक तव्हां करे छॾियो हूंदो, इन में कोई शक ई न आहे। जेके दोस्त नवां आया आहियो, हिन वीडियो जे हेठां तव्हांखे सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो, इन खे क्लिक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।